के तुलबा के लिए न वफाक में कोई मौका है, न सिंध के लोगों की वफाकी सेक्रेटरीट में नुमाइंदगी है, न कारपोरेट सेक्रेटरीट में है, न उनकी रेलवे में है, न उनकी पीआईए में है, न उनकी फॉरेन मिनिस्ट्री में है, न उनकी ओजीडीसी में है, न उनकी पेट्रोलियम में है, न उनकी वापडा में है। सिंध के नौजवानों को उनके रोजगार का शेयर नहीं मिल रहा वफाक की जानिब से। ऐं सिंध में जेका सिंध हुकूमत वेठी है तैं सिंध के जागीरदारी कबायलियत के हवाले कयो आहे। रोज़ कॾहिं मदेजी में लाशन, कॾहिं शिकारपुर में, कॾहिं कंदकोट में, कॾहिं जेकबाबाद में, कॾहिं लाड़काने में, कॾहिं कंबर शदाद कोट में। सिंध वॾेरनि ऐं जागीरदारनि जे हवाले कई विया आहे। सिंध जे उस्तादनि खे सहूलियत कान्हे, पघारूं कोन्हनि। सिंध जे हेल्थ शोबे जे लेडी हेल्थ विज़िटर्स हुजनि, वार्ड बॉयज़ हुजनि, पैरामेडिकल स्टाफ हुजे, उन्हनि खे पघारूं। सिंध जे पुलिस खाते में जेके पुलिस जा सिपाही आहिनि उन्हनि खे को हक़ कोन्हे। पंजाब में पुलिस वारनि जूं पघारूं सिंध जे पुलिस वारनि खां ॾेढूणियूं ॿीणियूं आहिनि। सिंध जे पुलिस वारनि खे उहे पघारूं कोन थियूं मिलनि। सिंध जे बल्दियात खाते जे मुलाज़िमनि खे कोन थियूं मिलनि।